बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह बख़ैर, अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही सुबुह जी टाइम आहे ऐं ही सॼी मुंहिंजे रब जो सॼो जहान आहे। तव्हां ॾिसी सघो था कल्ह जे मुक़ाबले में अॼु बिल्कुलु मसइलो साफ़ आहे। जो तरफ़ पाण ॾिसूं क्लियर का मार्क वग़ैरह कोन्हे। ऐं मूं कल्ह जेका वीडियो रखी हुई, मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त ज़िंदगी मौत सभु मुंहिंजे रब जे हथ में आहे। रब्बुल आलमीन जीअं चाहे तीअं थिए थो, पर हिकिड़ो एहतियात जेको थो हुनजे लाइ मूं हवालो ॾिनो हो। पर मौसम पाण ॾिसी सघो था, अॼु जे भेट में पाण ॾिसूं त बिल्कुलु क्लियर लॻो पियो आहे, न माक आहे, सुहानी मौसम, सुबुह जो टाइम सवेरे जो। ऐं मुंहिंजो वरी हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे तव्हांखे त ज़िंदगी में पंहिंजो वाक खे जेको हिसो बणायो। ऐं वाक सां माण्हू इलाही फिट रहे थो, इलाही। ऐं तव्हांखे ॿुधायां त मूंखे बि हिकिड़े डॉक्टर साहिबु सलाह ॾिनी त तूं कोशिशि करे वाक कंदो कर। ऐं मूं अॼु खां तक़रीबन 5-6 साल खां लॻातार मूं वाक कई आहे। ऐं मूं कोशिशि करे जेको थो पंहिंजो काफ़ी वज़न घटि कयो आहे। इन सां बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह तबियत बिल्कुलु सफ़ा सही सेट आहे ऐं निंड सुठी अचे थी। वाक करण सां माण्हू खे फ़ाइदो आहे ऐं वाक करणु घुरिजे। वाक में इलाही फ़ाइदा आहिनि, इलाही फ़ाइदा आहिनि।